तुझी यकीन में महजूर मौत। तुझे कोट जा कुंगरा सुठो इनमें अथो तो नक नीचा करे। आई मोर्चे में बैठे मूर्ख। तू जानवर दी मौत मरसी, जानवर दी। एतरी सखई न था रखन बालाज खान जलाल में अचियो तो तवां जी बंधणन वारा बार न बचंदा। सिक्को जी सल्ला भाई जान चट बाबा, भाई जान चट। चंदू को वारस न हो जाए। जमाल शाह जी अंधी की तरह खण मुझे मुर्शिद जो जमाल शाह जी तबाह में रखया। कपड़ों को चन जमाल शाह उनके खानदान जू कपड़ों कपन कपड़ ना कंधारन काबलिन के पंहिंजे तॾे जे कखन ते पैर रखण जी भी इजाजत न ॾिनी हुई। समझंदसि जमाल शाह वटि पेश करण वारो शख्स को हीणो हारी न पर मुर्स माण्हू हुयो। बकवास बंद कर। तुझा सब सूरमा दुख करे छड्या थमाय।
तू मां दरवेश जो त दरवेश जी बोली राइफल जी गोली तुझे कोट जा कुंगरा आई मोर्चन में वेठल मूर्ख एतरी सखई न था रखन बालाज खान दरवेश जी ताकत जो मुकाबलो करे सघन छो त दरवेश वो तूफान आहे जंहिंजे साम्हूं अचण जे लाइ वॾा वॾा बुर्ज हुन जे साम्हूं अची भोरा भोरा थी वेंदा आहिनि छो त दरवेश जी ॿोली राइफल जी गोली दरवेश तू हिन धरती जे मिसकीन मारूड़नि जो खून वहाए पाण खे मुड़स माण्हू ऐं सुरमो तो समझी हाँ मैं सूरमो आया हिन धरती जो सूरमो तू मुझे मुर्शिद जो गुस्ताख आई मुझे मुर्शिद जो गुस्ताख मुझो वेरी आहे उनजी घट में घट सजा मौत आहे बालाज खान तू मुजरम आहे मुजरम जो त दरवेश जी बोली राइफल जी गोली दरवेश असां तुंहिंजी अंधी अकीदत में गिरफ्तार न आहियूं तूं जमाल शाह जी अंधी अकीदत में नालो खण मुझे मुर्शिद जो अदब सां नाव खण मुझे मुर्शिद जो न त खल खड़न मो छिके लाइ वठंदो दरवेश असांजे वॾनि जी तूं तारीख़ पढ़ी ॾिस वॾनि वॾनि शाहनि वॾनि जी न अंग्रेज़नि कंधारनि ऐं काबुलनि खे पंहिंजे तॾे जे कखनि ते पैर रखण जी बि इजाज़त न ॾिनी हुई पर दरवेश तुझा कख त छा तुझे सूरमन जा कंध लटाड़े अरे मूर्ख तुझे साम्हूं बीठो आहे तुझे साम्हूं हाँ बालाज खान तुझे साम्हूं जो त दरवेश जी बोली राइफल जी गोली दरवेश तॾहिं बि तूं पंहिंजे मक़सद में कामयाब न थींदे कॾहिं बि न थींदे लगे थो त तहां सभिनी खे पंहिंजी ज़िंदगी प्यारी न आहे अॼु मां तहां सभिनी जा सिर ईअं लड़ंदुसि जीअं हारी विझंदो आहे लाभारो इहे तव्हांजो सिर लड़ंदुसि केरु कंहिंजो सिर लड़ंदो इन जो फ़ैसिलो अॼु हिते ई थींदो त पोइ ई वठ वनी दादाजी दरगाह जी मिट्टी खराइस सब मुश्किल आसान थी वेंदस बेड़ा पार थी वेंदस जिए जमाल शाह जिए जमाल शाह पऊं त 12 न त 13 त आहिनि ई आहिनि बाबा ए हे भाऊ खमीसा अर्ज़ कर साईं खे जेको अर्ज़ करणो अथई पऊं त 12 न त 13 त आहिनि ई आहिनि सही मुर्शिद बाबा ही मुझे न्याणी आहे सोरठ अस्तगफिरुल्लाह पढ़ दो बाबा पढ़ दो ॿुधाए त छा थियो अथसि सही मुर्शिद बाबा
तव्हां त ॼाण ई ॼाण आहियो। ॿ ॾींहं पिया हुयसि शादीअ में, घोट रोड हादसे में मरी वियुसि। उन ॾींहं खां वठी पंहिंजा चप जे सिबिया अथसि त हिन महिल ते न खुलिया अथसि। मुर्शिद साईं, ॾाॾे जे सदके मूंखे पंहिंजी न्याणी सगी करे ॾियो। मुर्शिद, सगी करे ॾियो। अल्लाहू सब सणायूं बेड़ा ही पार। तू घबराए न, तुझी छोकरीअ जा चप अबे ॾाॾे जी दुआ सां पाणे ई खुली वेंदा। हथ हथ गुलाम। जी जी साईं जमाल साईं, जीव जीव। बिस्मिल्लाह दरगाह साईं मोहम्मद मुर्शिद, मुंहिंजी न्याणी ठीक त थी वेंदी न बाबा? हक अल्लाहू सब सणायूं बेड़ा ही पार। जी शाह जमाल। हक हक अल्लाहू सब सणायूं बेड़ा पार। बस बाबा, बस 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 हाणे तूं हली वञी। हवेली जी हद शुरू थी। खैर सां हाणे तूं अमानत पुॼाई। इंशाअल्लाह बेपरवाह थी वञ। बेड़ा ही पार। पऊं ॿार त तेरहं त आहिनि ई आहिनि। दुआ कंदो वञा, दुआ वठंदो वञा। जीए साईं। फ़कीर से मुंहिंजी न्याणी जी पारत अथो। हा घबराए न बाबा, ये हवेली सफा जो घर आ, सफा जो घर। बेड़ा ही पार। हल हल हल। हक 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 सदाई खैर, सदाई खैर। हमेशा बाबा तू कंहिं ॻाल्हि जी गिणती न कर। बाबा साईं जन बशुकारा पढ़ंदा तुझा बेड़ा ही पार। पऊं त 12 न त 13 हूंदा। हा घबराए घबराए न बाबा साईं, घबराए। अदा अदा मथे वे, अदा अदा मथे वे, मथे वे अदा। उठ मुझे बेगुनाह पुत्र जो खून वहायो हुआ, मुझे कंधार पुत्र के मारे हुआ। तव्हां सब चओ था त मां मथे विया, न रहंदुसि मथे। जेसीं ताईं रत जा हिसाब न थींदा, जमाल शाह जे खानदान जूं कब्रूं न ठहंदियूं। ऐसी ताईं ज़मीन तां मथे न उतरंदुसि, न कट ते वेही आराम कंदुसि, न रहंदुसि। बाबा सब्र कर। बाबा सब्र कर, सब्र बाबा, सब्र ना, सब्र ना। मुख्य कपड़ों को चन जमाल शाह उनके खानदान जूं कपड़ों खपन। सब्र ना। मुझे कूंथर पुत्र के उन्हीं कोई जंग जो ऐलान कयो आ। मुझे मासूम पुत्र जो खून, उन जो लाश मुझे अखियुनि जे साम्हूं तड़पे थो।
सवाल करे तो मुझे रक्त जो हिसाब अञा ताईं न वठी सघिया आहियो, न वठी सघिया आहियो। धक्का असांजी ज़िंदगी ते धक्का। बस बाबा, बस बाबा। रूह उन्हनि जा रहंदा आहिनि जंहिंजो को वारिस न हुजे। नूर खान विचार जड़े पाण भाउ जो भाउ हुयो। बाबा मूंखे कसम आहे तुंहिंजे कारे पगे थो। मां दे नूर खान जी कब्र जी मिटी सुकण खां पहिरियां जमाल ते कहर पंहिंजी कंदुसि। हा बाबा, हा। असीं अमन पसंद माण्हू आहियूं। जमाल शाह जे ॾाढ असांजे हथनि में हथियार ॾिनो आहे। हाणे असांजे बागी बाज़ुनि जमाल शाह जी अंधी अक़ीदत जूं ज़ंजीरूं तोड़े छॾियूं। हाणे प्लान थींदो, प्लान। जमाल शाह न रुगो असांजे रक्त जे रिश्तनि जो कातिल आहे, पर पंहिंजे वॾनि जे मान ऐं मक्तबे जो बि कातिल आहे। बाबा जमाल शाह दुश्मन आहिनि धरतीअ जो, दुश्मन आहे। भलो असांखे रत जूं नालियूं छान वहाणियूं पवनि, पर पीर जमाल शाह खे कोन छॾींदासीं, कोन छॾींदासीं। ज़ालिम ज़ालिम हूंदो आहे, पोइ फल उहो फ़कीर हुजे या पीर हुजे या को अमीर हुजे। जमाल शाह पंहिंजे ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। मां एसी ताईं ही कारो वेस पंहिंजे जिस्म त न लाहींदुसि जेसी ताईं मुंहिंजे पुट जो प्लान न थी थो। हाणे उनजे कहरी कोतनि जा कुंगरा उन्हनि जे कंधनि ते किराईंदासीं। असां सभु तव्हां सां गॾु आहियूं। सब ॿुधी छॾियो, ॿुधी छॾियो। अॼु मां बिजार बंद नवाब बालाज खान जमाल शाह जे खिलाफ ऐलान जंग थो कयां, ऐलान जंग। यह जंग ऐसी ताईं जारी रहंदी या तो जमाल शाह इन धरती ते रहंदो या असांजो पूरो कबीलो। इहो मुंहिंजो ऐलान आहे, ऐलान। वाह, ही हुस्न, ही जमाल ऐं ही बाकमाल बनावट। ही निर्मल नक्श ॾिसी तुंहिंजे हुस्न अॻियां दुनिया जा सब रंग रुखा रुखा। अॼु ताईं हज़ारे हूरनि जे हुस्न सां पंहिंजी प्यास जा पैमाना पुर करे ॾींदा आहिनि, पर तो परीअ जे पेरी वसा मुंहिंजो हाउ मुठ में करे मुंहिंजो साह सुकाए छॾियो आहे। हिजाबनि जा पर्दा हटाए डंजना मां शाहूकार शिकारी आहियां। वेझो अचना, हाँ आजा
मुझो नालो जमाल शाह आई न पूरे तरने के मां जे लाल खे एतरी हिम्मत ना है जो जमाल खान जी अगियां इनकार करे सके। मां ताकत थी वदा मूंखे छॾियो छॾियो मूंखे छॾे ॾे काॾे वेंदी? तोखे अंदर अचण जी जुरत के थी? ॾिसी जा तो हल हलियो हल ॿाहिरि। बाबूजी माफी माफी बाबा ने पर बाबा ये सब कुछ यो सब कुछ तोखे मां ॿुधायां ॾिसी था तो निकरन हाल हाँ बाबा हाल हाजिर बाबा हाल हाजिर 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 बाबा साईं तव्हांजो हुकुम अखियुनि ते वरी बि ॾिसण खां न मुड़ी हल हल क्या ॻाल्हि है मेरा साईं अॼु मुंहिंजा मुंहिंजा तोखे केतिरा भेरा चयो अथमि त मूंसां इहा चूज़े वारी चू चू न कंदी कर। छा थियो आहे मूंखे मूंखे ॿुधाए छा थियो आहे मूंखे छा थियो आहे मूंखे मरां त कोन थो मां नाराज़ क्यों पियो थींदा आहिनि? हथ परे कर नाराज़गियूं पिया थींदा आहिनि मेरा सुना साईं कहिड़ो मथे में डंडो हयो तमाए दरवेश बस संग दिल मत मेरी अखा विच देख देखो कुछ नजर आंदा है। मूंखे त तुंहिंजे अखियुनि में कुझु बि नज़र कोन थो अचे लॻे थो तूं चरी थी वई आहीं चरी दिमाग़ फिरी वियो अथई हाणे तोखे चरियुनि जी अस्पताल में दाख़िल कराइणो पवंदो। पर मेरा दिल आखदा है तेरी अखा विच देखती रह।
चिबरी के जाए जी तो के केतरा बिराजियो तुम हां तो मुखे तंग न कदी कर जे कहते मुखे तंग दी कदी वते केडी एडी जोर सा लपाट हण तो माय न वनी किरंदी मुल्तान में जितो जी आई उताणे से जाती बोलड़ी दाड़ा है सच्चे में जमाट है इकिल से चूसड़ी चू चू अब्बा वरी बिड़े आयो छ पाण में न चाचा बस मिड़े नहीं मथो काई गिरा दिया ता खबर कोने चरमक दिया अब्बा ता जो तो दिन रात मिड़े 12 वागी झेरे में तो गुजरे हाँ हाँ जदा मां मार वैसा ना पीछे पता लग से ना मां अल्लाह हयाती देतो के पुत्र दरवेश बाबा ये भी तो वागे यतीम आए अदो सावल बीमारी वेगे मरी वयो जेकर ऐसा न हो जुआ अल्लाह जी छा थे या बाबा न चाचा कुछ भी को न चवे तो मां मिड़े ये मथे फिरिया चरमक जी इकड़ो नाश्तो कराए तो मां हाँ शादो तू भी तो मथे फिरी है अदा तो छा जो है बस हमें माठ कर चुप करे खाए हाँ अबा इन जे दिल न खाई चाचा मां के दिल दुखाई दो आया मुके भी प्यारी होंदी है कह के मल जी मथो खाई दिया ना अबा अकबर इशारा थको आयो आई हाथ मुंह धोई वठ मुंह तो गए वेता उठर को गावड़े न कर केड़ो मुंह धोआ अबा तू तो मुंह खड़ा जेड़ो छडियो ही कोने भेड़ा सोरठ के पीर जमाल शाह वर छडे आयो आई कोई केड़ो कोझो कम कयो अथम उठ अकबर जो हर बर उथरू तो डी साईं बाबा जे दर ता त अधा भी अखियूं वठी ईंदा आहिनि सफ़ा ता सादा आयो बाबा
तव्हां इहो कमु सुठो नाहे कयो। तव्हां मुंहिंजी भेण खे हिकु पीरनि जे पेरनि में ॾेई आया आहियो। इहा सही ॻाल्हि नाहे बाबा। तव्हां जी 40 साल उमिरि किथे आंदी आहे? पंहिंजे नंगनि खे पीरनि जी आॾो सटे आयो आहे। तव्हां त बसि मां हींअर थो वञा पंहिंजी भेण खे वठण। ॾिसां थो त मूंखे केरु थो रोके। छोरा तो पिया कर। साईं जहिड़ा बि आहिनि असांजा मुर्शिद आहिनि, अखियुनि जा नूर आहिनि। साईं जेके हुआ से वया। इहो तुंहिंजो साईं जमाल शाह ठॻीअ जो ठाव आहे, सिधो सो ठॻीअ जो ठाव। आउं हींअर पंहिंजी भेण सोरठ खे वठण थो वञा ऐं ॾिसां थो त मूंखे केरु थो रोके। पुट अकबर, जीअं तुंहिंजी मर्ज़ी बाबा। मूं त चाहियो पे त छोकर चाड़ीअ मां चढ़ी पवे। जे तूं नथो मञी, जीअं अबा तुंहिंजी मर्ज़ी, मां तुंहिंजे राय ते हलंदुसि। या अल्लाह, ओ मुझा मौला ही मूंखे छा थी वियो आहे? छा थी वियो आहे मूंखे? उहा कहिड़ी शइ आहे जंहिं मुंहिंजे वजूद खे वण वेड़ीअ जियां वकोड़े छॾियो आहे? मुंहिंजे दिमाग़ जे दर ते बार बार इहा दस्तखत छो ईंदी आहे? छो मुंहिंजे दिल जी दरीअ ते ठक ठक थींदी आहे? छो मुंहिंजे दिल जी दरीअ ते ठक ठक थींदी आहे? छो? छा थी वियो आहे मूंखे? मुंहिंजा मौला मूंखे छा थी वियो आहे? अल्लाह, समझ में नथो छा थी वियो आहे मूंखे। बाबा साईं, ये भटारा आया अथव जेके करामतुनि जे फैज़ मां कुर्ब फरमाए हिननि ग़रीबनि ॾे नज़र कयो सरकार। त 12 न त 13 त आहिनि आहिनि। अल्लाह, बाबा गुलाब फकीर सरकार, मां खूब ॼाणा थो त के अचण लाइ ईंदा आहिनि त के वरी हमेशह वञण लाइ। बेड़ा ई मुर्शिद साईं, मुंहिंजी न्याणी परवाह न कर, बेड़ा ई पार थी वेंदसि। साईं, मतलब त मां पंहिंजी अधीअ खे हाणे वठी वञा। बाबला, असां उनखे दुनिया जे दुखनि खां दूर करे छॾियो आहे। हाणे हूअ असांजी बानी थी रहंदी। बेड़ा ई पार। छा साईं? इहो कीअं थो थी सघे साईं? थियण लाइ कुझु बि थी सघे थो छोरा। पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। इन में तव्हांजी भलाई आहे। साईं मुर्शिद, चवण त न घुरिजे, पर इहो त सरासर ॾाढ आहे क़िबला, सरासर ॾाढ आहे क़िबला। ज़बान खे लगाम ॾे। ये नथा सम्झो त कंहिंसां था ॻाल्हायो? वॾे साईं सां था ॻाल्हायो। हा, अल्लाह, बाबा गुलाब फकीर इन्हनि खे कुझु बि न चए। जी साईं। छो त ही महिमान। बाबा, हाणे तूं हीअं कर जो हिननि खे इज़त ऐं एतिराम सां दरवाज़ो ॾेखार। बेड़ा ई पार। जी सरकार। रहम बाबा से, रहम बाबा से, अल्लाह ने वास्ते बाबा जी। अल्लाहू, अल्लाहू।
जेको भी पखी जमाल शाह जे पिंजरे में फासी पियो वो साह समेत तो वापस निकरी नथो सघे। अल्लाहू अल्लाहू। शादो एक गाल तू बुधाए। हाँ एक गल पुछ। ये मोहब्बत छा हुंदी है इंसान के किलो न कमजोर करे छे। लोग आखदे ने बड़ी बीमारी है, तेको भी लगी है क्या? हाँ शायद। सच्ची के न जंहिंखे आऊं पंहिंजो समझंदो आहियां ऐं जियो जान सां चाहींदो आहियां। कौन है वो? तूं। हाँ? मतलब त तूं उनखे नथी सुञाणे शादो, नथी सुञाणे। दरवेश बाबा तू हिते छा थो करे? ही हाँ ही छाए बाबा ॻाल्हि त कर न। दरवेश बाबा घणा ॾींहंनि खां परेशान तो लॻे, ख़ैर त आहे न? हाँ खैर, बिल्कुल खैर खैर। हाँ खैर। वकील इहो त ॿुधाए बाबा साईं जिन किथे आहे? दरवेश बाबा साईं जन शहर वियल आहिनि, बाबू साईं खे वठण लाइ विया आहिनि। ॿऊं त 12 त 13 त हूंदा ई हूंदा। आई त 13 ताली गुलाब खुसरी दिल थी चए त घटो ॾेई साहु कढी छॾियाए। अहिड़े वक़्त ते आयो आहीं, दिल त चए थी निड़ीअ ते न ॾेई साहु कढी विझाए, यो निड़घुट में चको जी निड़कटी ॿाहिरि कढी छॾियाए। गुलाब खुसरी। कुटींदो थे जो याद रखी मां पीर वारो आहियां, बेपीरो याद रख। ए भी भोला फकीर
झटके सां जूनागढ़ घुमाए छॾींदो आहे। हा पाऊं त 12 न त 13 त हूंदा ई हूंदा। गुलाब ये छा कहानी है? मां ॾाढो परेशान आहियां। हिन जूं अखियूं मुझे सीने में सुवालन जूं हज़ारे सुइयूं हणनि थियूं। मुझे सीने में हज़ारे सुइयूं हणनि थियूं हिन जूं अखियूं। दरवेश हज हिन खां वॾो खपती दिलि थी, वॾो खपती जिन हिन ॾिसो त चेलीअ खे थेरो मेरो करे छॾियो आहे। पर बाबा जा बशुकारा औलाद जी दुआ बेड़ाई पार तहां भॼो। हा भॼ भॼ बाबा भॼ भॼ ऐं 12 13 त आहिनि ई आहिनि। पर तो खाऊं घट 13 ताली कच्च खदड़ी गिज कुकड़ मुझे वस पुॼे न। बाज़ थी लामारो ॾेई जो खणा त फिराए फिराए भित में हणा त पिचकारियूं निकिरी वञनि। फ़कीर दरवेश जी ॿोली रैफर जी ॿोली पर भले खे छॾ बाबा छॾ। हल हल थोरो थी बाबा थींदो त बैल में विझान ते मूंखे मां सम्झो तव्हां हा सवाल न त 13 त आहिनि ई आहिनि। बाबा वॾो साईं तो वरी बैल में पैदा थियो। हलिया बाबा हल 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 बाबा हलिया 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 जमाए को हल बाबा हल लेके छॾ हाथी थी बाबा इते छातो ॾिसे दरवेश हाणे हल। पिट जमाल शाह पिट झोली खणी पिट। अज ॾिसां त तो में केतिरी करामत आहे। छो त तुंहिंजा सभु घेर रस्ता बंदि थी चुका आहिनि। इहा तव्हांखे तव्हांजे वॾनि जी बददुआ जो अॼु तव्हां जमाल शाह जो रस्तो रोकियो। जमाल शाह सुठो इन में अथव त नक नीचा करे खीसियूं कढंदा हितां हलिया वञो, न त रती रतीअ सां न जिंदगी ऐं मौत मुझे उन रब जे हथ में आहे। ऐं तूं ऐं तुंहिंजे ॾाॾ असां मिस्कीन मारूअड़नि जे हथनि में हथियार सिर्फ़ सिर्फ़ तूं ॾिना आहिनि। जमाल शाह तो असांजी ॿनियुनि ते कब्ज़ा कया, असां चुप रहियासीं। तो असां सां ज़ुल्म कया, असां चुप रहियासीं। जमाल शाह हाणे असांजे सब्र जो पैमानो
लबरेज थी चुको आहे। हाँ हाणे असांजे सब्र जा बंद भॼी पिया आहिनि। जमाल शाह इहो न विसार त बिजार जो दुश्मन न गांधी ऐं न कफन। बाबा साईं ही केड़ा आहिनि? ही मूर्ख आहिनि, रस्ते तां भटकियल आहिनि। तव्हां मामूली मच्छर आहियो। तव्हां जमाल शाह जहिड़े जबल सां टक्कर खाई नथा सघो। जेकॾहिं पंहिंजी सलामती चाहियो था न त हितां हलिया वञो, न त जेकॾहिं जमाल शाह जलाल में अची वियो त तव्हांजे बंधणनि वारा ॿार बि न बचंदा। जमाल शाह तू इहे कूड़ियूं कहानियूं काहे रहने जाहिलनि खे ॿुधाए। हा असां तुंहिंजे अंदर जा पन्ना पढ़ी चुका आहियूं। जमाल शाह सदकर पंहिंजे उन कंधार खे जंहिंजे कुलनि ते बंदूक रखी तूं कुॾंदो आहीं, अॼु उन जा ई बेड़ा पार थी वेंदा। दरवेश अल्लाह फरियादी आयो वठी चे। सलाम के साथ बस साहब असांजी फरियाद वठो। छा चोरी थी वई आहे? चोरी न, असां सां ज़ोरी थी आहे साहब। न न न भली करे आयो। इहो ॿुधायो त फरियाद कंहिंजे खिलाफ़ खणी आयो? पीर जमाल शाह जे खिलाफ़ साईं। बाबा तव्हां तो मथो ख़राब थियो आहे। पीर जमाल शाह जया बनायो थी विया। हाँ कंहिंजे खिलाफ़ एफआईआर कटाइणा हो? सही वो सच है। अहिड़ी बर्बाद न कर बाबा। काकरो कढी कुतल खे ॾेई छॾींदो साईं। तोखे ख़बर न आहे त सिखूअ जी सट ॿई जहान चेष्ट बाबा। काइदे सां
साहब मां एसपी साहब वटि क़ुरान खणी वेंदुमि। केर यकीन कंदो? हाँ को बि न। जे उतां कुझु बि न वरियो त असां सुप्रीम कोर्ट वेंदासीं। सुप्रीम कोर्ट लॻे थो त हे कोन मिलंदो। बाबा असां नंढड़ा असांजे हथ में कुझु बि न आहे बाबा। हाणे हीअं कयो मां तव्हां ॿिन्ही खे हली थो DPO साहब सां ॿुधायां। जेकॾहिं न DPO साहब हुकुम ॾिनो पोइ जमाल शाह त छा पर मां कमाल शाह खे बि गिरफ़्तार करे वठो। छो त मुंहिंजो नालो आहे सिकू ऐं तव्हांखे त ख़बर आहे मां ॻाल्हि कई त सिकूअ जी सट ॿई जहान जट बाबा। सो अकबर छा ख्याल आहे बा? हलणो त पवंदो। बोलना जी बाबा गाड़ी कर रहा। हाँ हेलो मोबाइल ते में मां फ्रेश दरवेश तुझो केड़ो खंड जो जहाज जो सुजायूं बीठो ही? कुछ भी न बाबा कुछ भी न। खबर न आहे दिल लाइ छो ॿुॾण लॻी थी बाबा। मां पंहिंजो पाण खे अलाए छो पंहिंजो पाण खे अहिड़ो महसूसु करणु लॻो। दरवेश दिल न लाहे छो त तूं जमाल शाह जो खास खलीफा। बेशक आया अखिल बाबा एक ॻाल्हि पुछां जे कावड़ न कयो त? पुछ दरवेश सदाई पुछ जेको वणई सो पुछ। हाँ बाबा हुआ छोकरी सोचा था बाबा से असा इहो ही आ बाबा से इहो ही आ। सो बाबा हाँ अल्लाहू हाँ अल्लाहू तो पोए मुझे खिलाफ सुप्रीम कोर्ट में भी दो। साईं असां तव्हांजा बचा आहियूं असां ते रहम कयो। ॿियो वरी छा कयूं जमाल शाह? तव्हांजी नाइंसाफ़ी ऐं असां सां ॾाढो ज़ुल्म थिए पोइ असीं ग़रीब ॿियो केॾां वेंदासीं? बाबा तव्हां सां पूरो इंसाफ थींदो। छो त जमाल शाह पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में कंहिंसां बि नाइंसाफ़ न आहे। सिको जी बाबा साईं जेको हुकुम हाँ कायदे सां बाबा साईं कायदे सां। जमाल शाह तू वॾो ज़ालिम आहीं जमाल शाह। रे बाबा जी रे खुदा के वास्ते रे बाबा जी चलो रे मुझे बचाओ के बाबा जी।
तोसां पूरो पूरो इंसाफ। दरवेश जी बाबा साईं। इन गुस्ताख जी ज़बान हमेशा हमेशा लाइ बंद करे छाती। मुझे हिक इशारे से मुझा हथ रुक के माटे माटे मिट्टी करे छड़ीदा हुआ। तुझा हथ ॾकण शुरू। दरवेश मार इनके मार। बर्बादी इन मलक खे ॾाढो वणंदी आहे बाबा साईं, ॾाढो। मलक जो गाल सम्झ कपर में पेर बाबा साईं, कपर में पेर। इनखे कंहिं छॾियो आहे? ही त न कड़े में हो। बादशाह मूं छॾियो आहे। छो? बादशाह दुश्मन वधी विया आहिनि। हिन फ़क़ीर में बि उहो दम न आहे, पर पऊं त 12 न त 13 त आहिनि ई आहिनि। दरवेश जी बाह में अज भी वो बल आहे, अज भी वो बल आहे जंहिंजी ताक़त जो अंदाज़ो लॻाए वॾनि वॾनि जाफरनि जा जीअ जुड़ी पवंदा आहिनि। दरवेश दरवेश आहे। अंदर जॾहिं बि दरवेश जे दिमाग़ जा 14 तबका रोशन करे पोइ ॻाल्हाइजा, छो त दरवेश जी ॿोली राइफल जी गोली
लगी भूल जानी पड़ेगी, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी। मोहब्बत की राहों में आकर तो देखो, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी। मोहब्बत की राहों में आकर तो देखो, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी। मोहब्बत की राहों में आकर तो देखो, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी। मोहब्बत की राहों में आकर तो देखो। तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी। मोहब्बत की राहों में आकर तो देखो, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी। तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी। मोहब्बत की राहों में आकर तो देखो, मोहब्बत की राहों में आकर तो देखो। तड़पने पे मेरे ना फिर तुम हंसोगे, तड़पने पे मेरे ना फिर तुम हंसोगे। कभी दिल किसी से लगा कर तो देखो, तड़पने पे मेरे ना फिर तुम हंसोगे। कभी दिल किसी से लगा कर तो देखो, तड़पने पे मेरे ना फिर तुम हंसोगे। कभी दिल किसी से लगा कर तो देखो, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी। तुम्हें दिल लगी, ये दिल लगी भूल जानी पड़ेगी। तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी। तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी। दिल लगी भूल जानी पड़ेगी। होठों के पास आए हंसी क्या मजाल है, दिल का मामला है कोई दिल लगी नहीं। दिल लगी भूल जानी पड़ेगी। तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी। लगी भूल जानी पड़ेगी। तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी। जख्म पे जख्म खा के जी, जख्म पे जख्म खा के जी, अपने लहू के घूंट पी, अपने लहू के घूंट पी। आह न कर लबों को सी इश्क है दिल लगी नहीं। दिल लगी भूल जानी पड़ेगी। दिल लगा कर पता चलेगा तुम्हें आशिकी दिल लगी नहीं होती। सूबेदार साहब, तू यो सुठो ना है कयो, तोखे इन जो हिसाब महांगो पवंदो, महांगो।
महांगो या सहांगो सिक्कुओ ते कोप फर्क न थो पए बाबा कोप फर्क न थो पए छो त सिक्कुओ जी सट ॿई जहान चट बाबा ॿई जहान चट सो कायदे सां बाबा कायदे सां क्यों नहीं ये ॾींहं खां जंहिं ॾींहं तोखां ज़रे ज़रे जो हिसाब वरितो वेंदो मुंहिंजे हिसाब खे छॾ बाबा तूं पंहिंजे बारे में सोच त तोसां कहिड़ो असर थींदो कहिड़ो साहब वॾो वात थो वणे अहिड़ो सबक पढ़ायोसि जो तौबा करे इहा बि पुछण जी ॻाल्हि आहे महिमान जी अहिड़ी त ख़िदमत कजाए शिकायत न मिलण खपे बाबा वठी वञीस बाबा संतरी वधो त पिछोड़ की कयोसि लाकब शायद हिनखे ख़बर न आहे बाबा त सिक्कुअ जी सट ॿई जहान चट बाबा ॿई जहान चट
दरवेश जी बोली, राइफल जी गोली। नहीं, तू मुझे भेजो ना, तू कातिल है मुझे बाबा जो कातिल है। दरवेश जी सामू पखी भी पंहिंजा पर न आहिनि खोलींदा। वक्त जा वासींग दरवेश जे पेरन के चुमी जिंदगी जी खैरात घुरंदा आहिनि, जिंदगी जी खैरात घुरंदा आहिनि। तू दरवेश जे सामू काकड़ो करे थी ॻाल्हाई, काकड़ो करे थी ॻाल्हाई। दरवेश वॾो आवाज़ सिर्फ पंहिंजे बाबा साईं जो ॿुधंदो आहे, सिर्फ पंहिंजे बाबा साईं जो ॿुधंदो आहे। छो त दरवेश जी बोली राइफल जी गोली। मकारी फ्रेब ऐं कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी तुंहिंजा कन काफ़ूर थी विया आहिनि, जेके न मुज़लिम जी आह ॿुधनि था ऐं न ई सताइलनि जी सदा। मज़लूम, मिस्कीन, सतायल सदा दरवेश कुछ भी ना है ॼाणींदो, कुछ भी न। तू मुझे मुर्शिद जी मुजरिम है, मुझे मुर्शिद जी मुजरिम। छो त दरवेश जी बोली महफल जी गोली। हाँ हाँ मां मुजरिम आहियां मां मुजरिम। छा मुझो सिर्फ जुर्म एतिरो आहे जो मां हिकु मज़लूम औरत आहियां, पंहिंजी इज़त, असमत, लोई ऐं लॼ ॾांहुं वधंदड़ जमाल शाह जा हथ रोकिया। इहो ई जुर्म कयो आहे न मां, इहो ई मुंहिंजो जुर्म आहे। तू बाबा साईं ते तोहमत थी हणी। तोहमत? मां हिकु हारीअ जी न्याणी आहियां ऐं हिन संधु धरतीअ जी धीउ आहियां, ऐं उहा न्याणी पंहिंजी लॼ जे लाइ एड़ा लुचा लफ़्ज़ कीअं ॻाल्हाईंदी? मां कुछ भी नथो ॼाणा, मूंखे का भी ख़बर न आहे। मां सिर्फ एतिरो थो ॼाणा त जेको बाबा साईं जो हुकुम आहे उन जी बजावरी कयां, बस, कुछ भी न। ठीक आहे त पोइ मूंखे वठी हल। इहो ज़िल्लत जो ज़हर मां वॾे शौक़ सां पीअंदसि। आऊं समझंदसि त जमाल शाह वटि पेश करण वारो शख़्स को हीणो हारी न पर मुर्स माण्हू हुयो। बकवास बंद कर। मार मूंखे, भल मार, छो जो तुंहिंजो ज़मीर ज़ंगजी वियो आहे। तूं ज़ालिम आहीं, ज़ुल्म जो साथ ॾींदड़ बे ज़ालिम हूंदा आहिनि। जमाल शाह केतिरियुनि न्याणियुनि जी लॼूं लुटियूं ऐं केतिरा ई कुंदर कोहाए छॾियईं, इहा तोखे ख़बर आहे? बस बस, मुझे जख्मी ज़मीर खे वधीक ज़ख्मी न कर। मां अना ऐं कूड़े अक़ीदत जी ऐनक पाए दुनिया खे ग़लत समझंदो हुयुसि। ग़लत आऊं हुयुसि, आऊं ग़लत हुयुसि, दुनिया वारो आऊं ग़लत हुयुसि। अज तो दरवेश जे दिमाग़ जा दर खोले छॾिया।
तू सच के सुनाने वरतो हाणे को भी राज़न के गरीब के गुमराह कोन कतो को भी राज़न के गरीब मारू रखे गुमराह न कतो न पीर न मीर न मुर्शिद न वलीरो न भगतार न सरदार जेकॾहिं तूं सच खे सुञाणे वरितो आहे त पोइ ही तूं पंहिंजो होलियो बतलाए छॾ ही वार कटराए छॾ ही कंठा कोलाबा लाहे छॾ ठीक है मां तुझो चवण वठां थो मां अॼु ही वार ही होलियो मटाया थो ऐं तुझी ज़बान खे पाणी ॾियां थो हाणे त ख़ुशी हाँ खुश घणी खुश सदके दरवेश जी बोली राइफल जी राइफल जी ने प्यार ऐं मोहब्बत जी बोली दरवेश जी बोली सिंध अमर जी लोली ऐं दुश्मन जे लाइ वही सागी राइफल
शादो कहिड़ो ख़्याल में गुम आहे ऐं छा थी सोचे ही तूं पंहिंजी छा हालत करे छॾी थी ऐं छा थियो तोखे आख़िर कहिड़े ख़्याल में गुम आहीं मेरे दिल दी हालत में वॾी ख़राब आहे दिलनि जा सौदा सस्ता न आहिनि हुन शादी तक़दीर जा फ़ैसिला केॾा न अजीब हूंदा आहिनि को कंहिंखे चाहींदे बि न मिलंदो आहे ऐं को वरी कंहिंखे न चाहींदे बि मिली वेंदो आहे सब मुक़द्दर दा खेल कंहिंदा कोई कसूर अल्लाहू दरिया उबतो वही सघे थो सिज ओलह खां उभरी सघे थो पर मुंहिंजो गुलाम दरवेश दोखो नथो करे सघे किबला दरवेश दोखे जो तोहल वजाए छॾियो आहे जो धदको सभिनी ॿुधो आहे सरकार बाबा साईं जेकॾहिं दरवेश हीअं कयो आहे त हुनजो लाश झंगल जा कुत्ता ॿिला खाईंदा छो त मलंग जो वेर सम्झो कबर में पेर कबर में जेकॾहिं दरवेश ईअं कयो आहे त उनखे अहिड़ी सज़ा मिलंदी जो अॼु ताईं कंहिं न ॾिठी हूंदी न ई वरी ॿुधी हूंदी बाबा साईं तव्हां मलंग जी पुठी टिपे छॾियो और ॾिसो मलंग जी मार दरवेश खानदान जो बच्चो बच्चो कोई छॾी तुम जो त मलंग जो वेर सम्झो कबर में पेर बाबा साईं कबर में कपोए वञो दरवेश जो अहिड़ो त हशर कयो जंहिंखे ॾिसण खां पोइ को बि गुलाम कंहिं बाका सां उचण जी हिम्मत न करे बेड़ाई पार अल्लाहू 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 जुर्रत जो तू असांजे घर में दाख़िल थिए मलंग जो वेर सम्झो कबर में पेर कबर में पेर बस खामोश मेहरान पंहिंजी ज़िंदगी में वॾनि वॾनि ज़ालिमनि नांगनि जा ज़हर ज़ाया कया आहिनि ऐं वॾनि वॾनि वासीकनि जा माल छॾी तावीरनि जा कर कपे ऐं कुपे जा थोरा खोए छॾिया इहो बि सही न मन खे छॾ अलाह की चाड़िया बीवी तो है खाली ना है मटतो ओ तो मलंग जो फेर समझ कबर में पैर इन खां पहिरियों मां तुंहिंजी गंदी रत सां पंहिंजा हथ रंगे विया हलो अथई हलियान मलंग जो फेर समझ कबर में पैर कबर में
कहिड़ा ख़्यालनि में घुमायूं छा पियो सोची सोचा पियो त पोयां जमाल शाह अलाए कहिड़ो ममड़ मचायो त पोइ वञ वहां सफ़ा लही अच न त छा थियो तोखे अकेलो छॾे न न सोरठ न सब खां पहिरीं तुझे बेगुनाह भाउ अकबर खे आज़ाद कराईंदुसि पर तूं हिते अकेली मूंखे कुझु बि न थींदो मां वॾनि वॾनि अज़ाबनि जा आड़ा ओरांगे चुकी आहियां मूंखे ही वण न मारींदा ऐं न जानवर बस रुगो इंसाननि खां भउ थींदो आहे ॻाल्हि ॿुध चरी हिन जानवर खे त तो ई इंसान बणायो आहे तो ई त इंसान बणायो आहे न ख़बर न आहे छो हिन छो जो जवाब तो वटि बि आहे ऐं मूं वटि बि हाणे तूं वञ त पोइ ठीकु आहे मुंहिंजो इंतज़ारु कजांइ इंतज़ारु कंदी हा पर पंहिंजो ख़्यालु रखजांइ हाज़िर सोना साईं हाज़िर सोने साईं जो हुकुम मुंहिंजे अखियुनि ते बाक़ी रहियो इहो सिक्को ढेर संभाल जाए सिक्को छो त दरवेश जी ॿोली सजणनि जे लाइ सिंध अमर जी लोली ऐं दुश्मननि जे लाइ राइफल जी गोली दरवेश 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 जमाल शाह खां अलॻि थी करे जमाल शाह जी चेल भञी विधी आहे हाणे मज़ो ईंदो जमाल शाह सां विढ़ण जो हाँ दा सही हाँ जमाल शाह के इतना तो जख्म ॾींदासीं तो फटकी फटन जे लाइ फटियूं घुरंदो पर उनखे कुझु बि न मिलंदो अदा कुझु बि न हाँ बाबा साईं हाँ और उन कारीगर जो कर कपन जो वक्त अची चुको आहे जमाल शाह इन सिंध वासियुनि सां जेके केस कया और उन्हनि जो रत्तीअ जो हिसाब वठणो पवंदो ऐं जमाल शाह खे इहो ॿुधाइणो पवंदो त बिजार जो दुश्मन न कांधी ऐं न कफन हाँ बाबा शामार जी वॾा अदा सभिनी कबीले वारनि खे आगाह करे छॾ त हाणे जमाल शाह जे मथां तूफान वांगुरु कड़की पवन
मां तो ठीक है आदि पर हाँ वो ठीक न रहंदो जैसे असांजी जिंदगी ज़हर बणा छॾी आहे ज़हर। तव्हां फिक्र न कयो, उन बीमारीअ जो अंत पाण आणींदुसि, पाण आणींदुसि। सोरठ, मां उन मक्कार मुर्शिद जी जिंदगी जो ज़ाइको एतिरो त कड़ो करे छॾींदुसि जो उनखे जिंदगीअ खां नफ़रत थी वेंदी, छो त दरवेश जी ॿोली सिंध अमर जी लोली ऐं दुश्मननि जे लाइ राइफल जी गोली, राइफल जी गोली। हाणे हिन जो साह जो सॻो असीं तोड़ींदासीं।